हाँ। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदना इल्मन अजमईन। आमीन या रब्बल आलमीन। हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि सम्झणी आहे इहा त क़ुर पाक में ना नाहे आयो या आई आहे। रब्बि ज़िदनी आहे ऐं अजमईन बि न आहे। रब्बि ज़िदनी इल्म आहे। सो हिन में थोरो वधाउ आहे, पर छाकाणि जो दुआ आहे इन जे करे जमा में इहो करे सघिजे थो पियो। मुफ़सरनि जो चवणु आहे जेको आहे कापी कयो मूं। मरहबा बिकुम फिल फसले। मरहबा माना भलीकार आहे कंहिंखे अव्हां खे। कुम माना अव्हां खे, फिल फसले माना क्लास में। हाणे ही फिल फसल छा थींदो? जारुन व मजरूर थींदो, छो जो हिन में हर्फ़ जर आहे। ठीकु, इहो असांखे चई चुका आहियूं। इंशा अल्लाह ताला असां अॼु सिखंदासीं सूर निसाए जो रुकू नंबर 23। इहो असां मुकमिल कंदासीं। इहो आहे जुज़ 6 में, ला युहिब्बुल्लाह में। ऐं आयतूं 163 खां 171 ताईं आहिनि। 169 ताईं साईं ज़ुल्फ़िकार साहिब तक़रीबन कवर कयूं आहिनि। अॼु ख़ासि अहम ॻाल्हि ज़िक्र थींदो 170 ऐं 171 नंबर आयतुनि ॿिन्ही जो। ऐं इन में ख़ासि तौर तव्हां ॾिसंदा त 70 में हिकिड़ो मिनट सां होल्ड कंदा। सेकंड पॉज रिकॉर्डिंग। सेकंड थोरो। So you can still see this, and we have recording going on. So, and here is another thing we say, Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuhu. When we say Assalam alaikum, असां मुंहिंजो मतिलबु आहे त सभिनी ते सलाम हुजे, तव्हां जेको साम्हूं वारा आहिनि, ठीकु आहे, जंहिंसां ॻाल्हाइबो आहे। ही तव्हां ॾिसो त ही जॾहिं असां इहो था चऊं व बरकात रहमत व रहमतुल्लाहि व बरकातुहू, त हू जो मतिलबु छा आहे हिते? हू इहो दमीर आहे, वाहिद आहे, मुज़क्कर आहे। पर हू जो मतिलबु हिते छा आहे? असां चऊं था अस्सलाम, सलामती हुजे तव्हां मथां, ऐं रहमत हुजे अलाह जी। ठीकु थियो? सलामती हुजे तव्हां मथां ऐं रहमत अलाह जी। व बरकातुहू, इन जो मतिलबु छा आहे? हू छो आहे? हू जो मतिलबु छा आहे हिते? Recording in progress. हू हू जो मतिलबु छा आहे हिते? को ॿुधाईंदो? हू जो मतिलबु आहे, जी जी हुनजी ॿुधायो। ऐं हा, हू जो मतिलबु हुनजी हुन जी, ऐं हुन माना काॾे थो वञे इहो? ऐं अलाह साईं अलाह ॾे, बिल्कुलु। त माना रहमत अलाह जी ऐं बरकत हुन जी। अलाह हिते छो न आयो आहे? छा आहे त इस्म जेको आहे उहो बार बार इस्तेमालु न थींदो आहे। ठीकु आहे, माना
कॾहिं बि छा जुमिलो ॻाल्हाईंदा आहियूं त इस्म नालो हिकिड़ो दफ़ो चइबो, पोइ वरी चइबो आहे हुन जो या हिन जो या हिन जी, अहिड़े नमूने सां। ठीकु आहे, हाणे हलूं था पिया पंहिंजे इनशा ताला आयत ते। दुआ घुरूं था पिया, रब यस्सिर वला तुअस्सिर वतमिम बिल ख़ैर, अल्लाह मनफ़अना बिमा अल्लमतना अल्लिमना मा यनफ़उना वज़िदना इल्मा। या दुआ घुरणु खपे बार बार, या अल्लाह फ़ाइदो ॾिए असांखे उन शइ सां जेको तूं सेखारियो आहे असांखे, ऐं सेखार असांखे जेको फ़ाइदे वारो हुजे असांजे लाइ, ऐं वाधि कर असांजे इल्म में। 163 खां 166 ताईं जॾहिं असां आयतूं पढ़ियूं त उन में वही जो ज़िक्र हो, वही थींदी आहे नबियुनि न। ठीकु आहे, उहा ऐं उन जी अलाह पाक शायदि ई ॾिए थो पियो जेका उन वही कई नबियुनि ॾांहुं। भले ॿियो को इनकार करे, अलाह शायदि ई थो ॾिए त इहो हक़ु आहे। ऐं 163 में वरी हिते नबियुनि जो ज़िक्र आयो जिन जिन ॾे वही थी। असां इहो बि ॾिठोसीं त कहिड़ा आहिनि, त सभु नबी छगोरा, पर नबियुनि मां के रसूल हूंदा आहिनि, उहो बि ॾिसी आयासीं। उन खां पोइ हिकिड़ी मां इहा स्लाइड हिन में एड कई आहे लास्ट टाइम खां पोइ, हीअ त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अबुल अंबिया चवंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? अबुल अंबिया। अंबिया जो मतिलबु छा आहे? नबी त असां ॿुधो आहे, अंबिया छा आहे? को ॿुधाईंदो? अंबिया ख़बर ॾियण वारा साईं, ख़बर ॾियण वारा, नबा मन निकिता, नबा नबा, अंबिया, नबा में निकितल आहे। अंबिया जमा हुआ नबी जो, नबी जमा ख़बर ॾियण वारा। अंबिया, हा, ख़बर ॾियण वारा। अब माना पीउ, अबुल अंबिया माना नबियुनि जो पीउ। जी अजी, हा, नबियुनि जो पीउ। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ हीअ असां ज़िक्र पिया कयूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अबुल अंबिया त आहे, स्क्रीन पर शेयर कयोसीं, स्क्रीन शेयर कयो साईं स्क्रीन साहब। शेयर ख़तमु थी वई छा? हा, स्क्रीन शेयर कयो। ठीकु आहे साईं। न, हाणे सही आहे, हाणे सही आहे। ठीकु आहे। त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम त नबियुनि सगुरनि जो पीउ आहे, छो जो बनी इसराइल में जाम नबी आया, ऐं उहो त उन्हनि सभिनी जो जेको वॾो हुयो त इब्राहिम अलैहिस्सलाम हुयो। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा वॾा केरु हुया? हज़रत आदम अलैहिस्सलाम खां शुरू थिए थो पियो त हज़रत शीस, ओ हिन में सा ईंदी, शीस न, सॉरी, करेक्शन करणी आहे। हज़रत इदरीस अलैहिस्सलाम ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम सां उन्हनि जी औलाद मां हुया। जॾहिं त जेको हज़रत सालेह अलैहिस्सलाम आहे ऐं हज़रत हूद अलैहिस्सलाम आहे, उहे वरी हज़रत नूह अलैहिस्सलाम जी औलाद में हुया। माना हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि हज़रत नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां, हज़रत सालेह अलैहिस्सलाम ऐं हज़रत हूद अलैहिस्सलाम इहे बि हज़रत नूह अलैहिस्सलाम जी औलाद मां हुया। उन खां पोइ बाक़ी जेके नबी आहिनि उहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां आहिनि। जॾहिं त हज़रत लूत अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद मां न हुयो, उहो भाइटियो हुयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो। सो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो हज़रत लूत अलैहिस्सलाम छा हुयो? भाइटियो हुयो। ठीकु आहे। वही जो बि असां ज़िक्र करे आयासीं त वही हिकिड़ी थींदी आहे मतलूब, ॿी थींदी आहे ग़ैर मतलूब। मतलूब थींदी आहे जेका पढ़ी वञे, उहा जीअं क़ुर करीम आहे, उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहा वही जॾहिं नाज़िल थी आहे त हिनखे चए थो वही मतलूब। वही ग़ैर मतलूब छा थींदी आहे? जीअं फॉर एग्ज़ाम्पल उहा क़ुर में न आहे, उहा पढ़ी न वेंदी आहे, उहा सम्झी वेंदी, ॿुधी वेंदी, पर हुनखे पढ़िबो न आहे को, जीअं क़िरात कबी आहे क़ुर पाक जी निमाज़ में या अदरवाइज़, त उहा हदीस क़ुदसी आहे। लफ़्ज़ जेके चयल आहे ॻाल्हि अलाह पाक जी, पर असांखे ॿुधाए केरु थो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां, उहा हदीस क़ुदसी आहे। इहो बि असां पढ़ी चुका आयासीं। 164 नंबर आयत खे थोरो वधीक हिते ॾिसूं था पिया त हिन में ॾिसो 2 दफ़ा आयो आहे रुसुलन रुसुलन। रुसुलन आहे त ही मनसूब, छो जो हिन ते फ़तह आहिनि, फ़तहतैन। रुसुलन खे सिंधी में छा चइजे? अॻिते ॾिसूं था, पर हूअं तव्हांखे सोचे त इहो सिंगल आहे ऐं प्लूरल आहे, जमा हुया ऐं वाहिद आहे? जमा। जम आहे, रसूल छो आहे। जो ऐं इन जो वाहिद थींदो रसूल। रसूल। माशा। अच्छा, हाणे
अॻिते हलंदासीं आयत जो तर्जुमो अलाह पाक करे थो पियो। हाणे ही नकिर आहे या मारिफ़ आहे, इहो थोरो ॾिस। आहे त इस्म, हिनखे इस्म चई सघिजे थो, पर इस्म चइजे थो जेकॾहिं त छाजे करे? निशानी कहिड़ी आहे इस्म जी? हिन में तनवीन, पुठियां तनवीन आहे। तनवीन। तनवीन जॾहिं बि ईंदी उहो इस्म हूंदो आहे। अखियूं ॿुटे चइजे 100% मार्कूं। ठीकु। त इस्म जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि न, हिकिड़ो मारिफ़ा हूंदो आहे, हिकिड़ो नकिरा हूंदो आहे। जीअं साईं अॻे दफ़े एक्सप्लेन कयो हुयो त हिकिड़ा हूंदा आहिनि कॉमन नाउन, हिकिड़ा हूंदा प्रॉपर नाउन। ही कॉमन नाउन आहे या प्रॉपर नाउन आहे? ये कामन नाउन आहे, कामन नाउन, कामन। कॉमन नाउन। कॉमन नाउन जी अहमियत आहे हिकिड़ी। असां चऊं था कॉमन नाउन आहे, असां चऊं था नकिरा आहे, पर तव्हां अरबी जे ग्रामर में ॾिसंदो अॻिते हली करे ख़बर पवंदी त भई नकिरा आणण जो कॾहिं फ़ाइदो आहे ऐं मारिफ़ा आणण जो कॾहिं फ़ाइदो आहे। हाणे इन जो हिते लिखियो पियो अथव ब्रेकेट में, छो जो लफ़्ज़ त कोन्हे न त क़ुर पाक में, त सम्झणो पवंदो। जॾहिं अलाह पाक ॻाल्हि थो करे पियो व रुसुलन क़द कससनाहुम अलैका मिन क़ब्ल, रुसुलन जेको आहे नकिरा अॻे में आयो, क़द खां पोइ बि अची सघे पियो। पर क़ुर पाक जो कमाल आहे, नकिरा जेकॾहिं शुरू में शुरू थियो पियो त हिन में इहो नकिरा जो मतिलबु थींदो केतिरा ई। व रुसुलन माना हिन जो तर्जुमो थींदो पैगंबर, बसि सिंधी में पैगंबर। जेकॾहिं असां तर्जुमो ईअं कयूं था त पैगंबर तहक़ीक़ ॿुधायो असां उन्हनि जो किसो तो ते त तोखे, या उन्हनि जो अहवाल हिन खां अॻु। त मतिलबु छा? पैगंबर तहक़ीक़ उन्हनि जो ॿुधायो तव्हांखे अहवाल अॻु, माना अलाह पाक हिते चवणु थो चाहे त केतिरा ई पैगंबर आहिनि तहक़ीक़ असां ॿुधायो उन्हनि जो किसो या अहवाल अलैक माना तोखे, तोखे माना कंहिंखे? ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे, मिन क़ब्ल हिन खां अॻु। हाणे इहो हिन खां अॻु ईंदो रसूलनि ते, माना जेके अॻे तोखां अॻु में रसूल अची चुका, उन्हनि मां असां तोखे कंहिंजो अहवाल ॿुधायो आहे। व रुसुलनि, ऐं ॿिया घणा पैगंबर के अहिड़ा आहिनि लम नकुसुसुम, नकस किसो, किसो ॿुधाइबो आहे। हे सिंधी जो लफ़्ज़ु आहे, क़ुर पे जो लफ़्ज़ु आहे, पर सिंधी जी असांखे आम ख़बर आई आहे त वरसुलन लम, लम माना न, नकुसुसहुम अलैक, ऐं क्या अहिड़ा पैगंबर आहिनि गुज़री चुका क़ब्ल जेके ॻाल्हि आई आहे, असां तो ते बयानु न कया आहिनि। माना क़ुर में असां कंहिंजो ज़िक्र कयो आहे, कंहिंजो ज़िक्र न कयो आहे। भले को नबीअ जो इनकार करे, पर ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां बिल्कुलु तोखे ॿुधायो आहे कंहिंजो किसो, किसो किसस कसस ना माना असां, हुम माना उहे, माना उन्हनि नबियुनि जो। ठीकु थियो? पैगंबरनि जो, बल्कि रसूलनि जो। ही पैगंबर न चइबो, अंबिया न आहे, रसूलनि माना पैगंबरनि जी ॻाल्हि थी हले। ऐं पैगंबरनि जी ॻाल्हि छो थी हले? छो जो अहले किताब जेके आहिनि उन्हनि में ॿ पैगंबर आया आहिनि, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम। इहे ख़ासि इहे हुया अहले किताब जा। इन करे इहे छड़ा नबी न हुया न, इहे रसूल बि हुया। ऐं अलाह पाक जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि रसूल आहिनि, त निस्बत जेका आहे उहा रसूल वारी रखी वई आहे। क़ुर आहे न इहो, क़ुर आहे। अलाह अकबर। हिकिड़ो मां तव्हांखे जुमिलो हिते इंशा ताला शेयर कंदुसि, तव्हांखे लुत्फ़ ईंदो ॾाढो। कमाल जो अरबी जा लफ़्ज़ आहिनि हुन में ठहियल, जेके क़ुर जा न आहिनि उहे। क़ुर बाबति कंहिं चयो आहे त क़ुर आहे छा? अलाह जो कलाम त असां सम्झूं था पिया, पर उनखे डिफाइन कंहिं कीअं कयो आहे, ॾाढो लुत्फ़ ईंदो तव्हांखे ॾिसंदो। हिते 171 में ॾिसंदासीं उहो। क़ब्ल अहम शइ आहे सम्झण जी। हिन में हिते कादियानियुनि जो उहो थो अची वञे, रद्द अची थो वञे। कीअं? भई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ रसूल त को आहे कोन, जंहिंजे लाइ अलाह ॿुधाए त असां हिकिड़ो रसूल अञा ॿियो ईंदो, जंहिंजो असां तोखे किसो अञा न ॿुधायो आहे, या तोखे असां किसो ॿुधाया अथऊं जेको तोखां पोइ रसूल ईंदो। क़ुर पाक में कंहिं बि हंधि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। ऐं तव्हां कॾहिं बि को वरी रिकन्फर्म करिणो हुजे न, सूरह बक़र जूं पहिरियों आयतूं पढ़ो, ऐं जूं सूरह बक़र जूं। ठीकु आहे? ईमान जो माना क्राइटेरिया रखी वई उन में आहे। वयुमिनून बिल ग़ैब वयुक़ीमून सलात, पहिरियों ग़ैब पोइ निमाज़। मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, इन जेको अजीब माना ज़बरदस्त क़िस्म जी आहे, त पहिरीं जेको असां ॾिनो आहे
पहिरीं अलाह पाक उहा ॻाल्हि करे पोइ उन मूं ख़र्चु कनि था पिया वयोमिनून बिमा उनज़िल इलैक पहिरीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि आई आहे त ईमान जी पहिरीं निशानी जेकॾहिं आणणी आहे किताब ते त क़ुर आहे जेको तो ॾे असां नाज़िल कयो आहे ऐं पोइ छा थो अचे वमा उनज़िल मिन क़ब्लिक ऐं उन्हनि ते ईमान आणनि था जेके तोखां पहिरियों असां किताब नाज़िल कया आहिनि पोइ जो ज़िक्र ई कोन्हे इन करे जेको बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ जे नबी जी ॻाल्हि करे कंहिंखे बि थोरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आख़िरी नबी हुजण में शक बि हुजे त हुनजो ईमान उहो ईमान मां ख़ारिज आहे छो जो ईमान जो इहो अलाह ताला क्राइटेरिया ॾिनी आहे असांजी का फ़तवा कोन्हे इहा ठीकु थियो त अलाह पाक हिते बि क़ब्ल जी ॻाल्हि कई आहे ऐं क़ब्ल जेकॾहिं असां अरबी ग्रामर में ॾिसंदासीं जिन खे ग्रामर जो शौक़ु न आहे त प्लीज़ इन ॻाल्हि खे छॾे ॾियो जिन खे ग्रामर सिखणो आहे इहो टुकड़ो उन्हनि लाइ भले छॾे ॾियो त भले उहे सिखनि असां आयतुनि खे अॻिते सिखंदासीं हली करे पर क़ब्ल ग्रामर में इनखे चइबो छा आहे इहो ज़र्फ़ चइबो आहे इनखे क़ब्ल माना पहिरीं पर हिकिड़ो लफ़्ज़ ईंदो आहे पोइ उहो बि ज़र्फ़ हूंदो आहे कहिड़ो बाद हे क़ब्ल हे बाद इनखे असां ज़र्फ़ चवंदा आहियूं ऐं अंग्रेज़ी में इनखे एडवर्ब चवंदा आहिनि ऐं ज़र्फ़ में हिकिड़ी वॾी ख़ूबी ख़ुसूसियत आहे हुनजी पंहिंजी पर पहिरीं ॻाल्हि इहा जेकॾहिं असां ज़र्फ़ चऊं था मूंखे को हिकिड़ो ॿुधाईंदो कोई बि त क़ुर पाक में 3 क़िस्मनि जा लफ़्ज़ कहिड़ा हूंदा आहिनि कोई बि इस्म हर्फ इस्म हर्फ ऐं फ़िल बिल्कुलु इहे फ़िल हाणे जेकॾहिं 3 क़िस्म जा लफ़्ज़नि ते ज़र्फ़ किथां अची वियो पोइ हिकिड़े क़िस्म जो लफ़्ज़ आहे हिन खे असां किथे फिट कंदासीं फ़िल में इस्म में या हर्फ़ में इस्म में फिट कबो बिल्कुलु ज़र्फ़ बि इस्मी आहे ऐं तव्हां ॾिसंदव त हर्फ़ तमामु थोरा आहिनि ईज़ीली सम्झ में अची वेंदा आहिनि सवाइ हिकिड़ो अखर आहे उहो जेको मां आहे फॉर एग्ज़ाम्पल उहो कॾहिं इस्म बि हूंदो आहे कॾहिं हर्फ़ बि हूंदो आहे अहिड़ा थोरा लफ़्ज़ आहिनि ठीकु आहे पर ॻाल्हि इहा आहे त मोस्टली जेके तव्हांखे लफ़्ज़ सम्झ में न अचनि उहे घणे क़दुरु इस्म हूंदा आहिनि हर्फ़ जेकॾहिं नज़र न अचे तव्हांखे त फेल न हूंदा आहिनि जीअं असां चवंदा आहियूं न अल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल अल्लज़ीन माना उहे माण्हू अल्लज़ीन किथे फिट थींदो इहो वर्ब आहे इस्म आहे या हर्फ़ आहे अल्लज़ीन इस्म आहे ठीकु आहे इशारो कंदा आहियूं हाज़ा हाउलाए ज़ालिक तिल्क तिल्क रुसुल इहो बि इस्म आहे इशारो बि इस्म आहे अहिड़े क़िस्म सां एग्ज़ैक्टली साईं छोली डेफिनेशन करे ॿुधाए छॾी उहो लफ़्ज़ जंहिंमें कम जो असरु न हुजे ऐं ज़मानो न हुजे हुन में ज़मानो त उहो इस्म आहे या हर्फ़ त अलॻि शइ थी वई ठीकु थियो इहो असां इनशा त वरी सम्झंदासीं ऐं ज़र्फ़ खे जॾहिं असां डिटेल में सम्झंदासीं अञा हिनखे मां पाण ख़ुदि सम्झी रहियो आहियां हिनखे मां इनशा ताला थोरो जीअं डिफाइन करे सघां उहो ईंदा त जॾहिं असां क़ब्ल चवंदासीं पहिरीं या बद चवंदासीं त माना उहो ईअं आहे ॼण कंहिं लिफ़ाफ़े में न असां कंहिं शयूं रखी छॾियूं या कंहिं कंटर में 5-6 शयूं भरे छॾियूं माना उहो ज़र्फ़ ईअं ॿुधाईंदो आहे उहो ज़मानो या उहो टाइम ठीकु आहे जी आज़िक अली शाह साहब ज़र्फ़ मकान माशाल्लाह बिल्कुलु जी साईं आज़िक अली शाह साहब जी जी साईं जेको आहे साईं कंटेनर जेको आहे कंटेनर में का हिकिड़ी शइ न हूंदी आहे उन में घणियूं शयूं पयल हूंदियूं आहिनि ठीकु ऐं लिफ़ाफ़े में बि तव्हां कॾहिं हिकिड़ो ख़तु विझो या 2-3 पना विझी मोकिलियो ठीकु आहे न का शइ लिफ़ाफ़े में या का शइ बंदि कबी आहे छो लिफ़ाफ़ो ख़त वारो न कोई बि तव्हां लिफ़ाफ़ो ग्रासरी वठी अचो का भाॼी वठी था अचो लिफ़ाफ़ो खणी था अॻे लिफ़ाफ़ा हूंदा हुआ छली हूंदी न हुन में 4-5 शयूं हूंदियूं हा भाॼी हूंदी ॿियो टियों जेको गोश्त हुजे कुझु त इन कंटेनर जो मतिलबु इहो आहे त इहो ज़र्फ़ जेको आहे न उहो इन पूरी का हिकिड़ी शइ न आहे खोड़ शयूं उन में अची वेंदियूं आहिनि उहो असां पोइ पैकेजिंग आहे या पोइ हा पैकेजिंग आहे इहा पोइ इनशाला वरी डिफाइन कबो ठीकु आहे इन में ज़मान हूंदो आहे या मकान हूंदो आहे ऐं क़ब्ल में घणे क़दुरु ज़माने जो ॿुधाईंदा आहिनि ठीकु आहे ज़माने जी ॻाल्हि हूंदी आहे
वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा ऐं कलाम कयो ॻाल्हायो अल्लाह मूसा अलैहिस्सलाम सां जीअं कलाम कजी यानी बाक़ाइदा ॻाल्हायईं तूं मां अहिड़े नमूने सां इन करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे छा चवंदा आहिनि हज़रत मूसा कलीम कलीमुल्लाह आहे जेको अल्लाह सां ॻाल्हाइण वारो कलीमुल्लाह आहे अच्छा हीउ फेल जो असां ज़िक्र करे चुका हुआसीं ठीकु उन खां पोइ हलूं था अॻिते रसुलनि वरी आयो आहे हिते पैगम्बर आहिनि छा अलाह पाक चए थो पैगम्बर जेके आहिनि उहे असां मोकिलिया त खणी आहिनि अलाह सां ईअं पर पैगम्बरनि जो मक़सदु छा आहे उनजो मक़सदु हूंदो आहे सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं ख़ुशख़बरी ॾींदड़ हूंदा आहिनि त जेको मुंहिंजे कढ लॻंदो या नबी सगोरे जे कढ लॻंदो नबी या रसूल जे उनखे ख़ुशख़बरी आहे उहो फ़ाइदे में आहे ऐं ॿियो ख़बरदार कंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां रसूल जो फॉलो न कंदव रसूल खे त ख़बरदार थियो उन जा नुक़सान आहिनि बसि ऐं इहे छा लाइ ईंदा आहिनि रसूल त जीअं अलाह ताला जी हुजत पूरी थी वञे इंसाननि मथां जो ईअं न चए इंसानु क़यामत में इंसानु झगड़ा हलो आहे क़यामत में बि अलाह जॾहिं चवंदो जीअं कोर्ट न थींदी आहे कंहिं ते को इल्ज़ाम लॻे त तूं हीउ छो कयो त उहो जो वकील हूंदो आहे या पाण में जवाबु ॾींदो आहे त मां छो कयो या मां न कयो त अलाह पाक चए थो क़यामत में बि इंसानु झगड़ा कंदो अलाह साईं मूंखे त ख़बर ई कोन ई तुंहिंजे दीन जी मूंखे इहा छाजी सज़ा आहे त पोइ अलाह पाक चवंदो हुजत पूरी आहे न तव्हांजे नबी रसूल आयो हुयो ऐं इन जो ई सूर असां मां लास्ट टाइम हिकिड़ो दफ़ो ज़िक्र कयो हिते अलाए कंहिं ॿिए क्लास में त सूर मुल्क में जॾहिं अचे थो न त हुन जा जॾहिं हुननि खे उछलाए वेंदो हेठि फ़ौज दर फ़ौज जेको आहे गुनाहगारनि खे फ़ौज वञ फ़ौज में हिकिड़ा माण्हू न हूंदो आहे हे टोला हूंदा आहिनि माना ईअं दोज़ख में किरंदा माण्हू अलाह से माफ़ी ॾियो न अलाह में लाज अलना मिनहुम त उन ते जेकॾहिं हू हुन खज़ाने वारो पुछे त तव्हां को रसूल न आयो छा त आयो हो पर असां ध्यानु न ॾिनोसीं पोइ छा चवंदा हुन खां पोइ फ़ातरफ़ू बिज़म्बिहिम इहो लफ़्ज़ न पढ़ी हिकिड़ो ईअं इंसान खे सफ़ा हिन सम्झणु खपे हिन ॻाल्हि खे त उहे एतिराफ़ कंदा गिल्टी एज़ चार्ज जिते थींदो आहे न तव्हां कोर्ट में वेंदव गिल्टी एज़ चार्ज तव्हां ते ॾोह आहे तव्हां चओ था भई मां उहो ॾोह पाण ते खणां थो पियो मां वाक़ई ग़लति आहियां मां गिल्टी आहियां जीअं मूंखे चार्ज कयो आहे चोरी जो मां उनजो ॾोहदार आहियां मूंखे वाइदो टोड़ण जो मूंखे ॾोहदार कयो आहे मां उनजो मञा थो ॾोह मुंहिंजो त हू जेकॾहिं रसूलनि जो इनकार कयूं त उते चवंदा त वाक़ई असां इनकार कयोसीं रसूल जो भई इनकार कयो त पोइ त मुंज़री न त हुया न तव्हांखे ख़बरदार त कयो हुयूं हिते माण्हू चवंदा आहिनि ड्रिॼारींदड़ ड्रिॼारींदड़ सिंधी जो लफ़्ज़ आहे ख़बरदार कंदड़ बि सिंधी जो लफ़्ज़ आहे जेकॾहिं मूं किथे खॾे में किरंदो आहे न त माण्हू खे ड्रिॼारबो न आहे हुनखे ख़बरदार कबो आहे त भई अॻिते वेंदे त खड़ो थी किरी पवंदे ड्रिॼाइणु अलॻि शइ आहे हक़ीक़त में इन करे नबीन जे लाइ इहो चवणु खपे त ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ आहिनि उन खां पोइ कन अलाह अज़ीज़न हकीम आहे ऐं अलाह आहे निहायत ग़ालिब हिकमत वारो आहे अलाह इहे ॿई लफ़्ज़ पाण में गॾिजी आया ग़ालिब आहे ताक़त वारा ठीकु आहे रसूलनि खे को नथो मञे त पोइ अलाह ते को कहिड़ो मसइलो थी थो वञे अॻिते अलाह पाक क़ुर में पाण इहा ॻाल्हि चवे थो पियो कहिड़ी ॾिसूं था इहा असां ॿी ॻाल्हि इहा त असां ज़िक्र कयो होसीं त हदीस मुबारक में इहो आयो आहे जंहिं नबी करीम सलाहु वसलम खां पुछियो वियो त नबीअ केतिरा आहिनि त 1,24,000 उन्हनि में वरी पोइ 313 जेके आहिनि उहे रसूल सगोर आहिनि कंहिंखे कीअं ख़बर पई इहा हदीस मुबारक मां ख़बर पई ठीकु थियो वरी पर अलाह शाहिदी थो ॾिए त उनजी जेको न नाज़िल कयो आहे तो ॾांहुं नबी करीम सलाहु खे चए थो वञे हिकु त रसूलनि जी ॻाल्हि थी वई त ॿिया बि रसूल हुया जेके किन जो असां ज़िक्र कोन कयो आहे किन जो असां ज़िक्र कयो आहे तोसां ऐं रसूल ईंदा आहिनि छाजे लाइ ख़बरदार कंदड़ ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ ख़ुशख़बरी पहिरियों अलाह आंदो आहे ख़बरदार कंदड़ पोइ आंदो आहे ऐं वरी अलाह पाक चए थो अलाह शायदि थो ॾिए उनजी जेको न नाज़िल कयो आहे तोॾां हाणे रसूल तोखे रसूल कयईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना इहो शायदि थो ॾिए त तूं रसूल आहे मतिलबु इन इहो निकितो लफ़्ज़ न आहिनि मतिलबु इहो निकितो तूं रसूल आहे छो जो तोॾे जेको नाज़िल कयो अथई उनजी अलाह शायदि थो ॾिए माना क़ुर तोॾे नाज़िल कयो अथई उनजी अलाह शायदि थो ॾिए अंज़ल वरी कीअं नाज़िल कयो अथई अंज़ल हू केरु हू हिते काॾे वेंदो बेइल्मी हू ऐं ही ॿ आया नेक्स्ट टाइम क्लास में जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त कॾहिं ही हा ई आहे ही बि हा आहे हिनखे हू छो था पढ़ूं हिनखे ही छो था पढ़ूं इहो मां तव्हांखे इनशाला चार्ट ॾेखारींदुसि तमामु ज़बरदस्त सम्झ में ईंदो असांखे नेक्स्ट क्लास में उहो कंदासीं पर हिते तव्हां इहो मूंखे ॿुधायो त इहो हू केॾे थो वञे ही केॾे थो वञे अलाह ॾे साईं अलाह ॾे वापसि ही अलाह ॾे वेंदो साईं हा ऐं हू न वेंदो अलाह ॾे
तुंहिंजी हीअ रंग साए जो आहे न, साए सां मिले थो पियो, ही करे थो वञे हू, लफ़्ज़ ॾिसजे ही लफ़्ज़ अंज़ल हू क़ुरान ॾे अंज़ल क़ुरान क़ुरान ॾे। छो क़ुरान जो अलाह पाक चए थो, शायदि थो अलाह त जेको हुन नाज़िल कयो आहे तोॾां, नाज़िल छा कयो अथई? क़ुरान। पर जेको नाज़िल कयो अथई हीअ हू उन ॾांहुं थो वञे, त अंज़ल हू नाज़िल कयो अथई उन खे, माना क़ुरान खे, बे इल्मी, पंहिंजे इल्म सां। हाणे अलाह जे इल्म खे कंहिंखे ख़बर नथी केतिरो आहे, माना क़ुरान ई कंहिंखे ख़बर पवंदी त छा आहे। अलाह अकबर, कोशिशि करणी आहे सिखण जी बसि। भल मलाइकत यशुदून, ऐं मलिक बि शाहिदी ॾियनि था पिया, पर मलाइकत शाहिदी ॾियनि था पिया, पर अलाह पाक एंड कीअं थो करे आयत खे, वकफ़ा बिल्लाह शहीद आहे, विचारे शाहिद मलाइकनि जी ज़रूरत आहे छा अलाह खे? न, काफ़ी आहे अलाह शाहिद। पर अलाह पाक केॾो ज़ोर ॾिनो आहे हिन ॻाल्हि क़ुर पाक ते, त उन जा शाहिद मलाइक बि ॾियनि था पिया त इहो अलाह जे तरफ़ां अलाह जे इल्म सां नाज़िल थियल आहे। ऐं तव्हां मां लास्ट क्लास में जेको ज़िक्र कयो, हिन में थोरी ॻाल्हि नोट कजो प्लीज़, थोरो ॿुधिजो हिते। हिकिड़नि जो बिलीफ आहे त हज़रत, माना शींहनि जे बारे में उन्हनि जी ॻाल्हि थी हले पई, वला आलम ग़लति मां माफ़ी थो घुरां, पर उन्हनि जे बारे में जेको असां पढ़ियो आहे ॿुधो आहे, त उहो त भई क़ुर पाक जो कुझु टुकड़ो हुयो जेका हज़रत उमर साईं जन जी बकरी खाई वई। अलाए हज़रत अबू बकर साईं जन जी चवंदा आहिनि, हज़रत उमर साईं जी घणे क़दुरु। त बाबा नंढे हूंदा हुआसीं, बाबा ॿुधाईंदो त बाबा छा भला बकरी केॾो वॾी का आलिम हुई बकरी, ऐं शींहनि जे मुख़ालिफ़ बकरी ही, ॿिए फ़िरके सां तालुक़ु रखंदी हुई बकरी उहा, जो उन जा टुकड़ा खाई वई। ऐं मां हिन जो अकुली इल्मी दलील इहो ॾींदो आहियां, मां चयो कमाल आहे, हिकिड़ी बेसमझी जो, इहा वॾी बेसमझी आहे। हिकिड़ी ॻाल्हि त तव्हां ॻाल्हि त अहिड़ी कयो जेका ठहे त सही। पहिरीं ॻाल्हि इहा त सभु को इना न नज़ल न अलाह, जेका आयत आहे क़ुर पाक जी, त असां हुनजा नाज़िल कयो, असां हुनजी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। अलाह पाक कहिड़ी हिफ़ाज़त कई क़ुर पाक जी? जेकॾहिं कंहिं ख़लीफ़े जी जेको आहे, कंहिंजी बि बकरी क़ुर पाक खाई वञे त पोइ अलाह पाक कहिड़ी हिफ़ाज़त कई क़ुर पाक जी? माना इहो अलाह ते वॾो इल्ज़ाम आहे, नंबर वन। ॿी ॻाल्हि इहा, ऐं अस्तग़फ़ार चइजे, अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैह। ॿी ॻाल्हि, अलाह खे छॾियूं था, ॿी ॻाल्हि तव्हां अकुली थोरी ॻाल्हि, भई शींहनि जे लाइ हज़रत अली साईं जन भला हुन में ग़ुलूव कंदा आहिनि, अलाह पाक हिते 170 आयत में हिकिड़ी ॻाल्हि करे थो पियो, उहा तव्हां ॾिसंदा हुआसीं, ग़ुलूव खां मना कई अलाह पाक, ग़ुलूव न कजे दीन में। हू न हज़रत अली अलैहिस्सलाम खे तमामु वधाए वेंदा आहिनि दीन में, हाणे हुनखे ख़बर न आहे, ज़िक्र कोन था कयूं छो जो लफ़्ज़ कोन लिखियल आहे साम्हूं, इन करे। पर बहरहाल तव्हां तक़रीर में ॿुधंदव न, जे तव्हां ख़बर पवंदी, अलाह ताईं वञी पुॼाईंदा आहिनि। बहरहाल उनखे हिकिड़ी ॻाल्हि इहा, इहो ग़ुलूव आहे, ग़लति आहे। ॿी ॻाल्हि इहा, क़ुर पाक जी जॾहिं ॻाल्हि कयूं त हज़रत अली अलैहिस्सलाम चोथों ख़लीफ़ो हो, पहिरियों कोन हो, ॿियो बि न हो, टियों बि न हो। पहिरें ख़लीफ़े जे दौर में त का ॻाल्हि कोन रही, माना उहे थी सघे थो जेकॾहिं उहे हुया, या रसूल ज़माने में चऊं त उहे टुकड़ा हुया जंहिंमें शींहनि जो ज़िक्र हुयो। पोइ जंहिं ख़लीफ़े जी बकरी खाधी उन वक़्तु हज़रत अली साईं जन उन्हनि जो बाक़ाइदे कमेटी जो मेंबर हूंदो हो, शूरा जो, किथे ज़िक्र आयो आहे? हज़रत अली साईं मना कई त ज़ुल्म थी वियो। कंहिं बकरी खे हुनखे शहीद कयो अथऊं, या बकरी खे कुही करे उहो काग़ज़ कढियऊं? किथे को ज़िक्र कोन्हे को। उन खां अलावा ॿी ॻाल्हि, टियों ख़लीफ़ो बि त आयो न, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु, जंहिं क़ुर कठो कयो, त उनखे हज़रत अली अलैहिस्सलाम चए हा न त हीउ क़ुर किथे आहे बाक़ी, इहो हिन में शामिलु कयो? बि कोन कयो। हिन में बि का ॻाल्हि कोन्हे, नई तव्हां हिस्ट्री में को पढ़ंदव त कहिड़ी का ॻाल्हियूं थी हुयूं। हलो भई हज़रत अली साईं ज़िक्र कयो हुजे हेपोथेटिकली, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने चयो जे न न न न न न, इहो शींहनि खे कढी छॾियो, शींहनि जो क़ुर मां न रखंदुसि। पोइ हज़रत अली साईं जन बि आया, उन खां पोइ हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला 6 महीना उहे ख़लीफ़ा हुया। हज़रत अली साईं त कनि हा न, ऐं उहे त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे चई विया त जेका इल्म जो दरवाज़ो आहिनि, जॾहिं हुनखे क़ुर पाक सभिनी खे हिफ़्ज़ हूंदो हुयो, हज़रत अली साईं हुन में शामिलु करे हा न, हज़रत अली साईं जन न कयो। माना इहो क़ुर जेको हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला जे दौर में मुकमिल थियो, इहो कंप्लीट हुयो, इन ते को एतिराज़ु कोन्हे। सो इहा जस्ट ला इल्मी आहे, हिकिड़ी हरूबुड़ी जी ॻाल्हि ठाहिणी आहे त को क़ुर पाक से बकरी जा क़ुर पाक जा टुकड़ा बकरी खाई वई, अलाह अकबर जल शान, एॾो इल्ज़ाम।
इहो तमामु ग़लति आहे। अॻिते हलिजे, ही टे आयतूं आहिनि, 67, 8, 167, 88, 69, इन्हनि टिनि खे गॾे पढ़िबो, ख़ासि तौर ते 168, 69 हिन खे जेकॾहिं अलॻि करे पढ़िबो न 169 खे, तव्हांखे माना ई ग़लति निकिरंदी, चवंदो ही छा आहे, सम्झ में ई न ईंदी माना। इन करे कोशिशि कजे त जेके आयतूं गॾु पढ़णियूं गॾु पढ़णु खपनि, गॾु माना कढणु खपे। माण्हू बसि व्हाट्सएप ते करे मोकिलींदा आहिनि, पोइ माना निकिरे न निकिरे, हाणे मोकिले छॾ, वरी ॿिया असां ॾिसंदा वरी फॉर्वड करे छॾ। हिन आयत में ईंदो जेको असां ॾिसूं था पिया त अलाह पाक ॻाल्हाए थो उन्हनि खे जिन जेके कुफ़ुर कनि था पिया, उनजो नतीजो छा आहे। ऐं ॿ शयूं आहिनि हिते नोट करण जूं आहिनि। बेशक उहे माण्हू जिन इनकार कयो ऐं झलियो माण्हुनि खे अलाह जी वाट खां, सदू झलियो अलाह जी वाट खां, की मस्जिद में रोकींदा वञण जे लाइ। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां काफ़ी ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, यहूदी कंदा हुआ इहे, या काफ़िर बि कंदा हुआ, कुरैश अल्लाह आलम। अच्छा, ऐं यहूदी वारनि खे गुमराह कंदा, अलाह जी वाट खां झलींदा। कदलू दलालम बईदा, यकीनन उहे गुमराह थिया। गुमराही कहिड़ी, दलालन माना गुमराही कहिड़ी, बईद, बईद माना परे, ऐं बईद ते छा थींदो, इस्म आहे या न आहे बईद, बाद माना पोइ थींदो आहे न, बईद माना परे, तमामु परे, इस्म आहे बिल्कुलु, छो जो हे तनवीन आहे हिननि ते। ठीकु आहे, हाणे ऐं कफ़रू फ़िअल आहे, माना इनकार कयो, या का ॻाल्हि थी माना एक्शन आहे कोई बि। कफ़रू पास्ट टेंस मादी में, उहो सदू माना झलियो, इहो बि फ़िअल आहे। ठीकु आहे, हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते ॿ लफ़्ज़ आया आहिनि। अलाह पाक उन लाइ चए थो पियो जिन इनकार कयो ऐं झलियो माण्हुनि खे अलाह जी वाट खां, त उहे उन्हनि जो नतीजो छा आहे, नतीजो हे आहे, उहे दल्लू माना गुमराह थिया, वॾी तमामु वॾी गुमराही वारा। हाणे ॾिसजो ॻाल्हि इहा, कफ़रू व सदू, अॻिते जी आयत हले, हे रिज़ल्ट आहे हिन जो। हाणे ही थो अचे ॿी आयत, इन लज़ीन कफ़रू व ज़लमू, ॿ लफ़्ज़ ॿिया, पर कफ़रू उन्हनि में हिकिड़ो ई कामन आहे। बेशक उहे माण्हू जिन इनकार कयो, कफ़रू माना इनकार कयो, इनकार छाजो, इनकार नबी करीम नबियुनि जो, ऐं नबी जो इनकार माना अलाह जो इनकार, ऐं अलाह जो इनकार माना नबी जो इनकार। छो जो नबीअ कंहिंखे था जेको आहे कंहिंजी ॻाल्हि कंदा कनि, अलाह जी ॻाल्हि कंदा आहिनि, अलाह जे तरफ़ां आयल हूंदा आहिनि न। जेके नबी जो इनकार कंदो माना अलाह जो इनकार करे छॾियो, सिंपल ॻाल्हि थी वई। अलाह जे हुकुम सां तबलीग जेका माण्हुनि खे कंदा आहिनि, नबी खे पंहिंजी मर्ज़ी सां कंदा आहिनि छा? न न, नबी खे अलाह जो हुकुम हूंदो आहे न। अच्छा, उहो कहिड़ो नबी हो जे वॾी उहो कहिड़ो माण्हू हो जे वॾी तमामु घणी इबादत कई त अलाह हुनखे नबीअ जो दर्जो ॾिनो? कोई ॿुधाईंदो उहो कहिड़ो शख़्स आहे हिस्ट्री में जे एॾी वॾी अलाह जी इबादत कई, अलाह हुनखे हज़रत नबीअ जो दर्जो? लुक़मान, जी, हज़रत लुक़मान, हज़रत लुक़मान। हा अदी, इहो ट्रिकी क्वेश्चन आहे, थोरो ट्रिकी क्वेश्चन आहे इहो, कॾहिं कॾहिं सुवाल ई ग़लति हूंदो आहे, तव्हां थोरो नोट कजो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां पियो, इनखे इन सुवाल में रखियो आहे मां। असल में हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम अदी नबी हुयो या न, इहो अलाह थो ॼाणे, पर कोई बि अहिड़ो बनी बशर न रहियो आहे जेको अहिड़ी पंहिंजी इबादत करे अलाह जी जो राज़ी थी अलाह हुनखे नबी करे छॾे, इन ते न आहे। सही। नबी जेकॾहिं हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम जेकॾहिं नबी हुयो अलाह जो, त उहो अलाह जो चूंडियल हुयो पाण, बसि नंढे हूंदे खां ई ख़बर ई त इहो नबी आहे। छो जो नबियुनि खां अलाह डिसाइड करे छॾियो, उन्हनि खां हिन में वठी छॾियो न, अलस्त बिरबिकुम जॾहिं चयमि जेको शाह साहिबु चवंदो आहे त अलाह पाक नबियुनि खां बि वाइदो वठी छॾियो क़ुर में आहे। कहिड़ो लफ़्ज़ अचे थो पियो अलाए, असां पढ़ी विया आहियूं सूरह बक़रा में, नबियुनि खां अलाह वाइदो वरितो, माना नबीअ मौजूदु हुया, कोई पोइ न थियो आहे नबी त के वॾी इबादत खे त अलाह ख़ुशि थी करण खे चल तूं नबी थी वञ, ईअं न थी सघे। हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम जी वाक़ई चवनि था पिया त नबी, के चवनि था नबी आहे, के चवनि था न आहे, भला आलम, इहा तव्हांजी ॻाल्हि अलाह बहितर थी ॼाणे। ॿ लफ़्ज़ आहिनि, इन लज़ीन कफ़रू व ज़लमू। हाणे ज़लमू ज़ुल्म छा आहे, ज़ुल्म छा आहे, कोई अलाह ते डिस्क्राइब? बोतान, अलाह ते अलाह, बोतान अलाह ते ज़ुल्म। बोतान ज़ुल्म आहे, नबीअ जो न मञणु ज़ुल्म आहे, नबी खे न मञणु ज़ुल्म आहे।
ऐं मज़े जी ज़ुल्म ई ॻाल्हि था इहा, सभु, जी साईं, हे सभु ज़ुल्म ई था साईं, ज़ुल्म आहे इहो, खोड़ ज़ुल्म ई ज़ुल्म था। आहिनि इहे, बिल्कुलु हा। नबी किताबनि ॿियनि खे न मञे ज़ुल्म थी वियो अलाह जे किताबनि खे। ऐं ख़ासि तौर ते हिते तव्हांखे ॿ ज़ुल्म जेके आहिनि अलाह पाक अॻिते ज़िक्र बि कंदो। ईअं न चवंदो त हे ज़ुल्म आहिनि, न, पर असां पाण हुन मां नतीजो कढंदासीं त केॾा वॾा ज़ुल्म आहिनि उहे कहिड़ा आहिनि। हिकु त अलाह ते कूड़ ॿधणु, ॿियो अलाह जो शरीक करणु कंहिंखे, टियूं ॿ ॻाल्हियूं आहिनि। ऐं शरीक में कीअं ईंदो, वञी तव्हां ॾिसंदो त अहल किताब खे अलाह पाक जॾहिं चवंदो न, त उहो अलाह पाक हुननि खे ख़िताबु कंदो त तव्हां शरीक न कयो अलाह सां कंहिंखे। शिरक तव्हां पढ़ी आया आहियूं पहिरियों, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ त उहो पुटु अलाह जो ईसाइन शिरक कयो, हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे यहूदियुनि इहो शिरक कयो। असांखे अलाह पाक शिरक खां बचाए बसि, छो जो अलाह वाहिदु वहदहू ला शरीक लहू। आमीन, पर आमीन। हिते तव्हां माना ॾिसंदो न, माण्हू जा छिरक निकिरी ईंदा, ख़ुदा ॼाणे थो साईं, जेकॾहिं तव्हां माना सम्झ में अची वञे न, ठीकु आहे, इहो ज़ुल्म त वॾो आहे। ल शिरक शिरकु ल ज़ुल्मुन अज़ीम, उहो त अज़ीम ज़ुल्म आहे शिरक करणु, पर ॿिया ज़ुल्म बि घटि न आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुखालफ़त कई माण्हुनि, हाणे कफ़रू ऐं ज़लमू, भई ज़ुल्म बि त, इनकार करण बि त ज़ुल्म आहे न, पोइ ॿ लफ़्ज़ अलॻि छो आया आहिनि। ॾिसो, कफ़र माना इनकार करणु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जो खोड़नि इनकार कयो, पर छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुननि जी पर्सनल दुश्मनी हुई? बिल्कुलु बि न हुई। पर के अहिड़ा हुया जिन इनकार बि कयो ऐं पर्सनल दुश्मनी बि कई। अबू लहब चाचो इनकार त कई पर दुश्मन हुयो। अबू लहब जी घरवारी उम्मे जमील, उहा बि दुश्मनी। अबू सुफ़ियान पोइ त खणी असाब सगोरो थी वियो, दुश्मनी बि हुई। पर वलीद बिन उतबा दुश्मन ईअं न हुयो, किरफुर इनकार कई, वेंदे आख़िर ते इनकार कई। अबू जहल इनकार बि कई, दुश्मन बि हुयो, माना कफ़रू व ज़लमू। ठीकु, अहिड़े नमूने सां लफ़्ज़ छो अलॻि ईंदा क़ुर पाक में? असां चऊंसीं न कफ़रू बि काफ़ी हुयो, काफ़ी हुयो त असांजो इल्मु जेकॾहिं इहो काफ़ी थो चए त अलाह जो इल्मु आहे न। अलाह जे इल्म में हर शइ मुकमिल आहे, बहितरीनु। ऐं अॼु तव्हांखे मां हिकिड़ी अहिड़ी शइ ते ॾेखारींदुसि, इंशाअल्लाह 171 नंबर आयत में, जेका मां हिते मैसेज बि छॾियो आहे पंहिंजे ग्रुप ते, तव्हांखे ॾिसंदो त कमाल आहे। हिकिड़े लफ़्ज़, हिकिड़े अखर जी ॻाल्हि, फ़क़ति हिकिड़े अखर जी, जेकॾहिं उहो क़ुर पाक में अलाह सां हिफ़ाज़त न करे, उहो को माण्हू चेंज करे छॾे न, त एॾी जेको आहे माना ईसाईनि जी फतह थी वञे। ईसाई चओ त ॾिसो असां चऊं पिया क़ुर में लिखियो पियो अथव, अलाह हिकिड़ो अखर आहे फ़क़ति, मां तव्हांखे ॾेखारियां थो, इनशा त ॾिसजो उहो ज़रूरु प्लीज़, जेके वेठा आहियूं। अच्छा, हिन जो वरी नतीजो छा आहे? लियग़फ़िर लहुम वला लियहदियहुम तरीक़ा। जेकॾहिं कुफर इनकार करे थो ऐं ज़ुल्म करे थो पियो, त बेशक उहे माण्हू जिन कयो हो, हा, त पोइ अलाह जो इहो तरीक़ो न आहे, लम यकुनिल्लाहु, हा, न आहे अलाह अहिड़ो, लियग़फ़िरहुम लियग़फ़िर लहुम, जो हू बख़्शे हुननि खे। माना पोइ अलाह जे इहो ज़ुल्म कंदो, नबी जी मुखालफ़त थी, नबी सां दुश्मनी कई, पोइ अलाह पाक चए थो त अहिड़ो तरीक़ो अलाह जो न आहे जो हुननि खे बख़्शे छॾे। नो, या अलाह सां शिरक करे थो, हुनखे अलाह सां बख़्शे छॾे। वला लियहदियहुम तरीक़ा, ऐं न की अहिड़ो तरीक़ो अलाह जो को जो हू हुननि खे हिदायत ॾे सिधे रस्ते जी। माना जेको कफ़रू कंदो, इनकार कंदो ऐं सदू कंदो, रोकींदो माण्हुनि खे दीन अलाह जे खां, उनजी सज़ा त इहा आहे, त वॾी गुमराही आहे। पर जेको कफ़र सां गॾु ज़ुल्म कंदो, त पोइ अलाह इहो न आहे जो हुननि खे बख़्शे छॾे या हुननि खे हिदायत जो रस्तो ॾेखारे। माना उहो गुमराह खां वधीक बि चढ़ी आहे, बसि उनजी बख़्शिश ई न आहे हाणे। ठीकु आहे। ऐं हीअ जेको लाम हिते आयो आहे न, नोट कजो, जिन जेके ग्रामर जा जेके ग्रामर सां थोरो बि शौक़ु आहे, या ईअं चइजे क़ुर जे लफ़्ज़नि सिखण सां शौक़ु आहे, हीअ ग्रामर जी ॻाल्हि ई न आहे, सची ॻाल्हि ई आहे। हे लफ़्ज़ आहे अलाह पाक जेको इज़्मत आहे, इनखे लाम हिते न बुझी आहे त को फ़र्क़ु कोन पियो पए। अलाह पाक ईअं चए हा, लम यकुनिल्लाहु यग़फ़िर लहुम, न बख़्शींदो, वला यहदीहुम, उन्हनि खे रस्तो न ॾींदो हिदायत, लियहदीहिम लियग़फ़िर, वाए ले, हिनखे चवंदा आहिनि लामुल जुहूद। हीअ न हिकिड़ी न कर कबी आहे, नथो थी सघे, पर हिकिड़ी चवे आहे अदा इहो
थी ई नथो सघे, थी ई नथो। ज़ुल्फ़िकार साहिबु जेको आहे छा चवंदा आहिनि, असांजो क्लास मिस थिए कंहिं हफ़्ते, इहो थी ई नथो सघे। उहो आहे इहो माना हाणे इन खां पोइ जेका 69 नंबर आयत थी न, उनखे गॾे पढ़िबो ऐं हुन में अञा हिकिड़ो वॾो ॿियो सबक़ु आहे, इल्ला सवाइ तरीक़ जहन्नम ख़ालिद नफ़ी आहे अबदा, जहन्नम जिते रमेश रहंदा हुन में सदाईं जे लाइ। हाणे ॻाल्हि इहा आहे त अलाह हुनखे हिदायत जो रस्तो त कोन ॾींदो, पर सवाइ हिकिड़े रस्ते जे, कहिड़ो, जेको जहन्नम में थो वञे, उते रहंदा ख़ालिदीन, रहण वारा माना हमेशह, फी आहे उन में अबदन, सदाईं लाइ। हाणे सदाईं केतिरी आई आहे अलाह थो ॼाणे, पर छा हिकिड़ो ॾींहुं बि वॾी ॻाल्हि आहे न, त उन्हनि लाइ इहा सज़ा आहे। पर हाणे जेके माण्हू तव्हांखे खोड़ बहस कंदे मिलंदा, साईं हे ईसाई, हे काफ़िर, हे हिंदू, हे जेके आहिनि यहूदी, जेके अलाह ते ईमान आणींदा आहिनि, हज़रत पंहिंजे नबीअ ते बि ईमान आणींदा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ते चङा कम बि कनि था ईसाई, यार इहे लखे करोड़े माण्हू जहन्नम में, यार तव्हां बसि मुस्लमान सॼो ॾींहुं चोरियूं कूड़ा अटा ॻाल्हाईंदा अथव, त तव्हांखे ॼणो फरमान मिली वियो जन्नत जो। अदा फरमान कंहिंखे बि जन्नत जो कोन मिलियो आहे, कोई कंहिंजे लाइ नथो चई सघे। आख़िरी साह निकिरणु खपे कलमे ते, आख़िरी साह दुआ कजे अलाह खां त इहो असांजो कलमे ते हुजे, ऐं असां ते किन माण्हुनि जो बार बि न हुजे हक़नि जो, तॾहिं छुटकारो आहे। ॿ ॻाल्हियूं आहिनि ज़रूरी, इल्लल्लज़ीन आमनू आमनू आमनू, ईमान आंदई आख़िरी साह ताईं ईमान हुजे, व अमिल सालियात, तॾहिं भई छुटकारो आहे। साले अमल हुजनि, छड़ो कलमे सां छा, अमल साले क़ुर पाक में लिखियो पियो आहे। बाक़ी अलाह जी महिरबानी, जेके वणे जेके बख़्शे, जंहिंखे अलाह खे त को चई नथो सघे। ॿी ॻाल्हि इहा त हाणे उन जे लाइ जवाबु आहे हिते क्लियर कट, भई इहे जहन में जेके वेंदा, इन्हनि खे असांजी का फतवा कोन्हे को नौज़ बिल्लाह मिना असां चवंदासीं, हीउ क़ुर थो चवे, कान ज़ालिक अलल्लाहि यसीरा, यसीर माना सहंजो, ऐं आहे अलाह ते इहो सहंजो त जिन बि शिरक कयो आहे, जिन बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो या नबियुनि ॿियनि जो इनकार कयो आहे, जेको हुनखे जहन्नम में थो हुजे, या जेको बि ॿियो ज़ुल्म अलाह पाक हुनखे डिफाइन जीअं बि करे, त जेकॾहिं उहो ज़ुल्म कयो आहे त हुनखे जहन्नम में विझे, त अलाह पाक ते आसान आहे। असांखे ॾुखियो लॻे थो पियो, भई अलाह पाक चए थो मूं ते आसान आहे। हाणे हर को पाण फ़ैसिलो करे, भई असां त को फतवा ॾियण वारा कोन आहियूं न, कोई मुफ़्ती फतवा नथो ॾेई सघे कंहिंखे बि जहन्नम जी या जन्नत जी उमीद करे सघिजे थी। अॼु बि असां अलाह कंदो जन्नती थींदासीं, उमीद आहे वॾी अलाह में, फेरो कर फज़ुल जो, अदुल ऐं कोन छुटा, अदुल त असांखे खपे ई न, मुंहिंजा मौला तुंहिंजो इंसाफ़ कोर्ट में न खपे, असांखे इंसाफ़ खां बचाई चई, इंसाफ़ कंदे त पोइ असां हिकिड़े ॾींहं जो हिसाब न ॾेई सघंदासीं पंहिंजी ज़िंदगी जो। हीउ जेको असां ॻाल्हाईंदा आहियूं न, पोल जेको असांजो हूंदो आहे न, इहो असांखे ख़ुदा करे दुनिया में बि इज़त ॾियाराए, आख़िरत में बि ॾियाराए। असांजो कौल ऐं अमल में वॾो फ़र्क़ु आहे, त अलाह पाक असांखे हिदायत नसीब करे। त हीउ वॾो अलाह पाक चए थो मुंहिंजे लाइ आसान आहे इहो, अलाह ते हीअ का ॻाल्हि ॾुखी न आहे। हिन करे दुआ घुरिजे, अलाह ला जअलना मिनहुम, अलाह साईं असांखे ओड़नि मां न कजाए। हाणे अचूं था आयत नंबर 170 ते, ऐं 171 बि ईंदी इनशा अलाह, ॾिसूं था, न त नेक्स्ट टाइम में कंदासीं 71। 170 थी चवे, ए इंसानो, ए इंसानो माना कंहिंजे लाइ आई आहे, मुस्लमाननि लाइ आहे या काफ़रनि लाइ आहे? सभु इंसान, साईं, सभु इंसान, सभु सभु इंसान। इंसान, सभु इंसान। चङो आहे अव्हां लाइ त ईमान आणियो, पर जे इनकार कंदव त पोइ छा थींदो? कहिड़ी ॻाल्हि थी हले, छा जी? ईमान आणण जी। अचो ॾिसूं आयत चवे छा थी, या इहो नास, ए माण्हू, ए इंसान हो, जॾहिं कद ईंदो आहे न, कद जॾहिं बि ईंदो आहे माना ही अहमियत जी ॻाल्हि हूंदी आहे। कद जा अकुम माना तहक़ीक़, माना हिन में को शक न आहे। हाणे कद अची वियो न, कद हिते न हुजे हा, अलाह पाक जा लफ़्ज़ जेकॾहिं हुजनि हा, या इहो नास, ए इंसानो, जा अकुम रसूल, तव्हां ॾे आयो ही रसूल, बिल हक़, हक़ सां, मिर रबिकुम, अव्हां जे पालनहार वटां।
ईअं न त हीउ पंहिंजे पाण वटि आहे, रबी जेको आयो आहे हुनजे पाण वटि अलाह जो हुनखे हुकुम आहे। न, तव्हांजो रब आहे उहो, हाणे मञो न मञो, पर रब अलाह साईं लफ़्ज़ कहिड़ो इस्तेमालु करे छॾियो। सोचींदो न माण्हू, हे तव्हां पाण चयो, तव्हां पाण चयो माना ज़िमेदारी हुन ते थी पई न। त अलाह चयो त मिर रबिकुम, माना तव्हां जे रब खां इहो आयो आहे। पर जेकॾहिं इन जे बजाए अॻियां अची वियो कद, माना अलाह पाक हिन ते स्टैम्प करे छॾी सर्टेनिटी जी, यकीनन, तहक़ीक़, आयो आहे तव्हां ॾे ही रसूल हक़ सां। हक़ सां माना जेको ॻाल्हाए थो, जेको चवे थो, उहो हक़ आहे, उनखे मञो, ॻाल्हि ख़तमु थी वई। इन करे तव्हां ॾिसंदव त किथे बि तफ़सीरुनि में जेकॾहिं कंहिं तफ़सीर वारे का ॻाल्हि कई आहे, किथे हदीस मुबारक जी के तशरीह में का ॻाल्हि कई आहे, त उहे चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ़्ज़नि ते एतिराज़ु करण ई कुफ़र आहे, उन ते कमेंट नथी करे सघिजे। हा, ॿिया किताब लिखिया आहिनि, आलिम हुजे वॾो, मौलाना मौदूदी हुजे, भले इमाम तबरी हुजे, के ॿिया हुजनि, इब्न कसीर जो तफ़सीर आहे, उन में घटि वधाई करे सघे थो माण्हू। अॼु हीअं इमाम नवी रहमतुल्लाह आहे त भाई हिन में हीअं लिखियलु आहे, मुंहिंजो ख़्यालु हे आहे, कोई ॿाली मची चई सघे थो पियो। पर नबी करीम सां हदीस मुबारक, हा, उन जो मतिलबु सम्झण में जेकॾहिं को इंसानु चवे थो त मां सम्झां थो त हिन में हीअ माना निकिरे थी, वला आलम, उहो सम्झाइण लाइ, सिखण लाइ, त उहो अलाह खे ख़बर। पर ईअं नथो चई सघे त हिन में जेको चयल आहे उहो ग़लति आहे, इहो हीअं थियणु खपे, या कंहिंखे ताक़त कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ क़ुर पाक में आयल आहे त जेको हू चवे उहा ॻाल्हि क़बूलियो, जेको जंहिंखां न कर करे उनखे छॾे ॾियो, इहो ईमान आहे। इन करे त असाब सगोरा अलाह जी आयत जेको ज़िक्र थींदो हुयो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फरमान करे छॾियो, उन जे अमल करण में उन ते के ॾींहं लॻाईंदा छा? न। ऐं इहा अलाह जो फरमान कीअं मञिजे, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि करे ॾेखारियो, जॾहिं पाण निमाज़ में हुया ऐं हुकुम आयो त क़िबलो तब्दील कयो। आयत माना अलाह जो हुकुम, अलाह चयो न त हे कयो। हाणे न ईअं कोन्हे त को निमाज़ पूरी करे, छो जो निमाज़ जा ॿ पूरी करे असां इहो सिखूं था। जेकॾहिं अलाह साईं, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ ख़तमु करे पोइ क़िबलो, ॿी निमाज़ ॿिए क़िबले ॾे पढ़ाई हुजे हा, त असांखे इहो सबक़ु मिलिया त ईअं हुकुम मंझि अलाह जो। पर अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहो ॿुधायो त अलाह जी आयत जीअं लथी, उन वक़्तु निमाज़ बि त अलाह जे लाइ आहे न, हुकुम अलाह जो आहे न। इन करे अलाह जो हुकुम में देरि न आहे करणी मञण में। उन वक़्तु क़िबलो चेंज थी वियो, सभु हिसाब सगोरा। वरी ईअं न त नबी करीम सल्लल्लाहु छो क़िबलो चेंज कयो, मां त न कंदुसि, मां त होॾे ई पढ़ंदुसि, ऐं पुछियो बि कोन। जीअं नबी करीम ऐं 180 डिग्री जीअं क़िबलो तब्दील थियो आहे, सभिनी सिफ़ूं तब्दील करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां निमाज़ ख़तमु कई आहे। पोइ पुछियो छो आयत त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे त लथी न, पोइ माण्हुनि खे त ख़बर ई कोन पई त छा थियो। पर छो जो नबी सगोरे कयो उन वक़्तु, त ओबे करिणो आहे हिकदमि, आमना सदकना। अहिड़े ई नमूने सां शराब जो हुकुम नाज़िल थियो, भई आयत कंहिं ते लथी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। को त कम्युनिकेशन छा हुई? माण्हुनि खे ॿुधायो वियो त अलाह पाक जो हीउ हुकुम आहे। हाणे हिकिड़े घर में महफ़िल हले पई, शराब पीअनि पिया, केरु? असाब सगोरा हुया। उहे जॾहिं हुकुम ॿुधऊं त अलाह जे नबी ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते हीअ आयत नाज़िल थी आहे त शराब हाणे हराम आहे। हराम आहे त कोप में जेका ॿ ढुक बचियल हुया, ईअं न त कोप ख़तमु करे चवंदा हाणे भला हराम आहे त न पीअंदासीं अॻिते। उहे ईअं न त कोप जा जग या जेके फ्रिजूं भरियल हुयूं, फ्रिजूं मां ईअं थो चवां, हिन ज़माने त कोन हुयूं, पर जेके मट भरियल हुया उहे त हारे छॾियऊं। त न इहो हाणे ईअं न थिए जेको गिलास में पिया पाण ॿ ढुक रहिया इहे त पी छॾिया। न न न न, हिकिड़ो ढुक बि निड़ी खां पोइ हेठि कोन वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधऊं। आयत त अलाह पाक जे रसूल ते लथी न, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुकुम कंहिंजो आयो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुकुम आयो, अमल थी वियो। ऐं हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि कमाल आहे हिन आयत में, मां हिते ॾाढो कल्ह मां सबक़ु सिखियो हिकिड़ो, त ऐं मां काफ़ी जाइ ते ॿियो बि हुयो, पर हिन में बि ॻाल्हि नज़र आई आहे
अलाह पाक कलाम जो हिकिड़ी ख़ुशूसियत आहे इहा, अलाह पाक जेका ॻाल्हि करे थो न, या जंहिं शइ को चवे थो तव्हां हीअ कयो था, छो था कयो, दलील ॾियो, फातू बुरहानकुम, दलील ॾियो। हा जेकॾहिं तव्हां अलाह जी काइनात खे नथा मञो, भला अलाह जी काइनात को निकिरी ॾेखारियो। अहिड़े नमूने सां अलाह पाक दलील थो घुरे ऐं मिसाल थो ॾे। त हिते बि छा आहे, पहिरियों ही ॻाल्हि ॿुधाई अथई, पहिरियों दलील ॾिनो अथई त क़द तहक़ीक़ आयो रसूल तव्हां ॾे हक़ सां पंहिंजे तव्हांजे रब खां, पोइ थो चवे त फ़ामिनू, तंहिं करे ईमान आणियो। हल ईमान आणियो, पोइ हिन में फ़ाइदो छा आहे, इहो बि ॿुधायो अथई, ख़ैर लकुम, उनमें तव्हांजी भलाई आहे। हाणे हिनखे ख़ैर भलाई आहे, जन्नत मिलंदव, हीअं थींदो, हूअं कुझु बि न। क़ुर जी कमाल त ॾिसो, हिकिड़ो लफ़्ज़ हाणे थी ख़ैर लकुम, तव्हां लाइ भलाई आहे। भलाई में तव्हां जीअं वणियो तंहिंखां भलाई ॾिसो, हर भलाई आहे, हर भलाई, दुनिया जी आख़िरत जी बि थी वई। कमाल न आहे? टे अखर, टे लफ़्ज़ अची विया, फ़आमिनू ख़ैर लकुम। पर जेकॾहिं तव्हां नथा मञो, एॾा ज़िद्दी हो, कननि में कप विझी था घुमो, पोइ अलाह पाक चए थो जेकॾहिं इनकार कंदव त, छो जो तव्हां हर को त इनकार कोन थो करे न। ए नास खे आहे, सभिनी नास खे, ए इंसान हो, ईअं चइजे खणी, ए इंसान हो व इन तकफुरू, जेकॾहिं तव्हां इनकार कंदव, कुफुर कंदव, पोइ छा थींदो? फ, हिनखे चइबो आहे फ इन अलाह, पोइ बेशक, वरी त बेशक आयो आहे। हाणे इहे इन न हुजे हा न त अलाह या फलाह या ईअं चइजे हा, फलाह माफ़ी समावात वलद, या लिल्लाह माफ़ी समावात वल अर्द, माना पोइ त अलाह जे लाइ जेको ज़मीन ऐं आसमान में आहे, आसमाननि ऐं ज़मीन में आहे, उहो सभु अलाह जे लाइ आहे। माना अलाह जे लाइ आहे, उनखे त माना हर मख़लूक जेका आसमाननि में आहे, ज़मीन में आहे, जेको कुझु बि आहे, उहो अलाह खे मञे थो। तव्हां जे इनकार कंदव त अलाह जी बादशाही ते को फ़र्क़ु कोन थो पए। इन करे बहितर आहे त तव्हां पंहिंजी बहितरी लाइ, हिन में तव्हांजो फ़ाइदो आहे त ईमान आणियो। कमाल आहे, क़ुर जी आयत जो आहे, घणी लफ़्ज़नि में ॻाल्हि सम्झाई अथसि। असां किताब लिखूं बि इहा ॻाल्हि पूरी सम्झाए न सघूं। अलाह पाक जा लफ़्ज़ ॿ, हिकिड़ी आयत अध इहा बि अञा पूरी न थी आहे। अञा छा थी चए हली अॻिते 170, वकान अलाह अलीमन हकीमा, ऐं आहे अलाह ॼाणींदड़ हिकमत वारो। ॻाल्हि ख़तमु। ॿियो हिते कहिड़ी ज़िक्र कंहिंजो करिणो हुयो, वल्लाह रऊफ़ रहीम, अलाए हिते जेको अॻु में ॿिया आया आहिनि, जेको आहे कहिड़ो आयो आहे हिते, वकान अलाह कान ज़ालिक अलाह यसीर आहे। माना जेके अलाह जा जेके नाला जिते अचनि था न, हिकिड़ो कमाल आहे उन्हनि जो हुजण जो गॾु। कीअं हिते जेका आहे मुंहिंजे ख़्याल में फबिल्लाह शहीद, अड़े ॿिया असां को खोड़ ॾिठा आहिनि। हाणे हिते भई कान अलाह अज़ीज़न हकीम आहे, हिते छो आयो आहे अज़ीज़न हकीम आहे, ऐं हिन आयत में थो अचे 69 में, जेको आहे 70 में, वकान अलाह अज़ीज़न हकीमा न आहे, अलीमन हकीमा। हकीम हिते बि हकमत वारो आहे ऐं ॼाणींदड़ आहे। त केरु ईमान आणे थो, केरु नथो ॼाणे, इहो अलीम आहे। ऐं हुते छो जो रसूलनि जे इनकार जो, त अज़ीज़न हकीम आहे, अलाह ग़ालिब आहे, इहो जो निस्बत रिलेशनशिप आहे न, अलाह पाक उहा पंहिंजी जेके सिफ़त आहे उहा थो ॿुधाए पियो। ऐं हीअ छा थींदा, हीअनि सिफ़तूं, वकान अलाह अलीमन, अलाह छा आहे, ॼाणींदड़ आहे ऐं हिकमत वारो आहे। ऐं ॼाणींदड़ ऐं हिकमत वारो, इहे छा हूंदियूं आहिनि, इहे सिफ़तूं हूंदियूं आहिनि। इनखे असां चवंदा आहियूं नात, अरबी में नात बि चइबो आहे, सिफ़त बि चइबो आहे। इहो असां तेरी सिखंदासीं। ऐं अलाह छा थींदो, इहो मौसूफ़ आहे, माना जंहिंजी सिफ़त कई वञे, या थींदो मनऊत। छा थींदो, मौसूफ़ या मनऊत। अलाह जो लफ़्ज़ हिते ग्रामेटिकली छा थींदो, कोई रिपीट कंदो? ॿ शयूं, मनूत 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 मनऊत ऐं या मौसूफ़। मौसूफ़ मौसूफ़ ॿ लफ़्ज़ थींदा इहे। ऐं हीअ छा थींदो, ऐं हीअ छा आहिनि, नात हिकिड़ी, नात ॿी। छो जो अलीम बि अलाह जी सिफ़त आहे, हकीम बि अलाह जी सिफ़त आहे। माना अलाह जो हिते ॿ सिफ़तूं आहियूं, अलीम हकीम।
त अलीमन हकीमन इहे जेके सिफ़तूं आहिनि हिकु ॿ इन्हनि खे असां छा चवंदा आहियूं सिफ़त ॿियो नअत नअत मनऊत नअत मनऊत नअत मनऊत सिफ़त मौसूफ़ सिफ़त मौसूफ़ ठीकु इंशा अल्लाह ताला हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त 171 जो टाइम कोन्हे को अच्छा पोइ इहो सिखंदासीं हूअं बि 171 तमामु में वॾो टॉपिक आहे जेको मां इंशा अल्लाह ताला मां तव्हांखे हिकिड़ी थोरो हिकिड़े ॾेखारियां त वक़्तु ॾींहुं ॿियो सिखंदासीं हिनखे पोइ तव्हांखे थोरो हिकिड़ो ॾेखारियां तसलीस जेको आहे इहो ईंदो ट्रिनिटी हिनखे बि सिखंदासीं त छा आहे हिन जो हीअ तव्हांखे मां हिकिड़ी स्लाइड थो ॾेखारियां हे कंहिंखे सम्झ में अचे थी ॻाल्हि त आहे छा ॾाढी इंपॉर्टेंट आहे जेको मां ज़िक्र कयो अॻु में पहिरीं ॻाल्हि इहा त हीअ पोइ ॿुधायां थो हिनखे ख़ैरु इहो न त मां मैसेज छॾे ॾींदुसि हीअ सूरत न ईंदो हिते हीअ सूरत ग़लति आहे हिते पर हीअ ॾिसो हीअ छा आहे तारिक बिन ज़ियाद कंहिं ॿुधो आहे भला मोहम्मद बिन कासिम कंहिं ॿुधो आहे ॿुधो आहे तारिक बिन ज़ियाद मोहम्मद बिन कासिम जा बिग नेम्स इन हिस्ट्री उमर बिन अल ख़त्ताब कंहिं ॿुधो आहे बिल्कुलु ॿुधो उस्मान आहे बिन हीअ अफ़ान थींदो उस्मान बिन अफ़ान उस्मान हा, अली इब्न अबी तालिब इहो बि कंहिं ॿुधो हूंदो ज़रूरु ठीकु थी वियो। हाणे क़ुर पाक जी 171 में आहे त अलाह पाक ज़िक्र कंदो ई सभु नो मरियम हिन तारिक बिन ज़ियाद माना तारिक हे छा थींदो बिन माना हा पुटु आहे हिते पुटु आहे हिते पुटु आहे कंहिंजो ज़ियाद जो पुटु आहे ऐं उमर बिन ख़िताब आहे उस्मान बिन अफ़ान आहे हा मोहम्मद बिन कासिम आहे ऐं ॿी क़ुर सां पाक ॿी साल ॾिसंदासीं ईसा पुटु मरियम जो हिन में फ़र्क़ु ॾिसो था किथे ऐं होॾे पीउ सां रिलेशनशिप आहे हेॾे माउ सां रिलेशनशिप आहे मां जो हिते माउ आहे वरी सभिनी में पीउ आहे बाक़ी हुते। एग्ज़ैक्टली पर असल ॻाल्हि कहिड़ी आहे जेका इहो इहा बिल्कुलु ठीकु आहे पीउ न आहे न साईं पीउ न आहे बग़ैर पीउ जे पैदा थियो न साईं बग़ैर फादर जे एग्ज़ैक्टली हाणे वॾी ॻाल्हि इहा आहे क़ुर पाक जो कमाल आहे तॾहिं मां हिते लिखियो आहे जेको असांजो उस्ताद हुन ॾींहुं ॿुधायो त कलामुल मलिक कलाम जेको मलिक माना बादशाह जो जेको कलाम हूंदो आहे न उहो सभिनी खां मथां आहे उहो सुपरसीड करे छॾींदो ख़ल्क़ चवे वज़ीर चवनि साईं जेको आहे टैक्स न लाॻू कयो बादशाह चए टैक्स लाॻू कंदुमि डन थी वियो ख़तमु ॿियो कोई बस हाणे नथो करे सघे मशवरो कोन थो वठे बादशाह ऐं जेकॾहिं बादशाह खे चवनि था साईं टैक्स लाॻू कयो बादशाह चयो त न बाबा मां 2 महीना टैक्स माफ़ु करे छॾी बसि ख़तमु पोइ हाणे उहो बादशाह जो कलाम जेको आहे उनखे कोई रोकींदो उनखे कोई रोके नथो सघे अलाह बि बादशाह आहे बादशाहनि जो बादशाह उनजी सॼी बादशाही आहे त उनजो जेको कलाम आहे उहो बि त ओड़ो ई कलाम आहे न माना उन में एॾो असरु आहे एॾी उन में अहमियत आहे त हिते तव्हां ॾिसो फ़र्क़ु किथे थो नज़र अचे पुटु हे बि आहे हे त पीउ जो नालो न आहे सही पर पीउ जो नालो न आहे त इहो असां ज़ाहिर अरबी वारा कीअं कंदा आहिनि त हिन जो असुलु पीउ न आहे हीउ ॾिसो हिकिड़ो अखर इब्न 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 हाणे वरी हिते मिसाल ॾिसो अलाह पाक जेकॾहिं छड़ो ही मरियम जी त ॻाल्हि आहे त असां सम्झोसीं त इहा औरत जी ॻाल्हि आहे न अमर साईं जी पर हिते अलाह पाक चवे थो हिन आयत ते तौबा 30 नंबर आयत तौबा सूरत काऊं नंबर आहे तौबा काई नंबर सूरत आहे कंहिंखे यादि आहे 8 या 9 या 10 नव 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 तव्हां भले ॾिसजो 9 ठीकु हिन में अलाह पाक चए थो वकालत यहूद माना यहूद माना यहूदीन चयो अज़ीज़ अलाह अलाह जो पुटु अज़ीज़ पर छो जो अलाह असली पीउ त न आहे न कंहिंजो बि त हिते जेकॾहिं छड़ो हिन खां हीअ कढी छॾियऊं उहो हीअ अलिफ़ जेको आहे न हमज़त वारो वल्लाही हे तो ॾिसो पोइ थी थियो त जेको आहे अज़ीज़ अलाह जो पुटु आहे लिखियो पियो आहे क़ुर पाक में तव्हां ॾिसो हिकिड़ो हमज़तुल वसल तव्हां ईमान सां मूंखे त हक़ीक़त पहिरियों ख़बर कोन्हे जॾहिं वरी मां स्लाइडियूं ठाहियां पियूं त हिकदमि अलाह पाक हिकिड़ी रोशनी विझी छॾी दिमाग़ में अड़ी कमाल आहे मुंहिंजो यार हीअ त ॾिसो केॾो अलाह पाक हिकिड़ो वाज़े हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी आहे इनकार हिकिड़े अखर सां इनकार पूरी डॉक्ट्राइन जो पूरे अक़ीदे जो ऐं वरी कालत नसारा चयो अल मसीह न लाहे लिलाहे फर्ज़ आहे इब्न इब्न इब्न
जेकॾहिं छड़ो बिन हुते हुजे त सिधो समान अलाह जो पुटु थी वञे। अलाह कुदरत नौज़ बिल्लाह मिना। पर कमाल आहे हिन हिकिड़े अखर जो। उमेद तव्हां ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। मूंखे त सही मुंहिंजा त मां जॾहिं इहा ॻाल्हि सिखी तॾहिं मूंखे अंदाज़ो थियो त यार क़ुर में ग्रामर सिखणु या क़ुर जा लफ़्ज़ सिखण जो कहिड़ो फ़ाइदो आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधायां थी माना मौदूदी जो मां ॾिठुमि पिए जेको आहे तफ़सीर वारो उन हिन खे सम्झायो उन उहो ॿियो अखर आहे जेके सम्झायो अथई। पर हीउ जेको आहे घणनि न सम्झायो आहे। हुन में ख़बर न आहे मौलाना मौदूदी जी जो मां ॾिठो अञा त घणनि हिन ॻाल्हि खे टच ई न कयो आहे। सभिनी छड़ो चयो आहे त अलाह जो पुटु न आहे, हज़रत बीबी मरियम जो पुटु आहे। भई क़ुर कीअं थो सम्झाए असांखे उहो त ॾिसो। तॾहिं मां साम्हूं खणी आयो आहियां अली बिन अबी तालिब, तारिक बिन ज़ियाद, उमर बिन ख़ताब। त ख़बर आहे असांखे मोहम्मद बिन क़ासिम कंहिं न ॿुधो आहे असां मां। पर असां ईअं नथा चई सघूं हिन खे लिखूं जेकॾहिं इब्न क़ासिम मोहम्मद इब्न क़ासिम इहो ग़लति थी वेंदो। हिकिड़ो छड़ो ई बसि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह पाक असांखे क़ुर पाक सां मोहबत नसीब फरमाए, हुनखे सिखणु सम्झण ऐं हुन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ग्रामर जो टाइम हींअर कोन्हे को 171 हेठि असां आमीन ईंदासीं ग्रामर ॾिसंदासीं इंशाअल्लाह ताला। हर अतुफ़ सां कॾहिं सम्झणो आहे न टाइम कढणो आहे हुनखे टाइम लॻंदो। पर दुआ अलाह पाक कयो था त इंशाअल्लाह ताला अलाह पाक असांजे क़ुर पाक खे सिखण ऐं सिखण खे पंहिंजे रहम सां क़बूल फरमाए। ऐं जेकॾहिं हिन खां ग़लती थिए त अलाह पाक पंहिंजे आमीन रहम सां माफ़ फरमाए। आमीन या आमीन रब्बल आलमीन। आलमीन। जज़ाकल्लाह ख़ैर। जज़ाकल्लाह ख़ैर आमीन या जज़ाकल्लाह। रब्बल आलमीन। स्ट्रीमिंग कोन हीअ छा थी?